भंगूरिया ॻोठ जेको निज बुरफतन जो आहे, जंहिंमें प्रोफेसर पंहिंजो सिंध यूनिवर्सिटी जो पंहिंजो बुरफत साहिबु उहो बि उते रहंदो आहे। उहो अॼु अज़ीज़ाबाद थी वियो 90 थी वियो आहे। इहो गोलीमार बि असांजो ख़ासि करे जो उस्मान ॻोठ जिते असांजो सिंध जो वॾो रागी उस्ताद जुमन रहंदो हो, उहो अॼु C1 एरिया याफ्ताबाद थी वियो आहे। तंहिं करे अव्हांखे इहो मां ॿुधाइण आयो आहियां त ख़ुदा रा होश कयो, हीअ जेके असांजियूं ज़मीनूं आहिनि इहे असांजा पढ़ आहिनि। हिते को दुकान वारो को ख़ासि कैली हूंदो, को बुरफत हूंदो, को पालारी हूंदो, को पिकअप हूंदो, को बंदी जो, को पंहिंजो ई हूंदो। लेकिन हीअ जेका मलिक रियाज़ कबूल साहब फरमायो वाक़ई मलिक रियाज़ जो कमु आहे, न ॿिए कंहिंजो कमु आहे। वो अॻे ख़त लिखंदा न, थोरो लिखणु घणो सम्झंदा, त इहो असांखे हिते अक़लियत में करण जी साज़िश आहे। इहो असांखे हिते अक़लियत में करे असांजे हिन सिंध ते कब्ज़ो करणो आहे। बैरिया टाउन तव्हांखे यादि हूंदो जॾहिं हिन जी शुरूआत थी त वाहिद शख़्स मां सां जंहिं हुनजे सॼी दोस्तनि सां राबितो कयो, साईं खुदा शाह सां, पंहिंजो कलमती साल सां, त बाबा हे बैरिया टाउन आहे, हिन में त असां अकेलियूं माण्हू छा चवंदा ब्रोकर, बाबा ख़ाली कागर ॾियो, ज़मीन भले कई है। अब मुएदान वारा, कंड जंग वारा, खार वारा कागर खड़े पा फिरन। बाबा फलस्तीन 1902 में इन फलस्तीनियन यहूदियन सां अहिड़े तरह सां जंहिं ज़मीन जी क़ीमत 200 एकड़ भी न हुई, उन दौर में उन हज़ारनि जी तादाद में हज़ारनि जे करे दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में जेके यहूदी हुआ उन्हनि ख़रीद करणु शुरू कई। अॼु तव्हां ॾिठो फलस्तीन जो हाल, अॼु नंढड़ा ॿार टैंकनि खे समो पथरा था हणनि। अॼु उमिरनि खां असां विड़ी बि कोन सघंदासीं। तंहिं करे ख़ुदा रा ये पंहिंजा सभु सियासी इख़्तिलाफ़ात, पंहिंजा मज़हबी इख़्तिलाफ़ात, पंहिंजा ॻोठाणनि जा इख़्तिलाफ़ात सभु ख़तमु करियो हिन मलिक रियाज़ जे ख़िलाफ़। साईं जीएम साहिब गॾु वेठा हुआसीं त हिकिड़े हमरा पुछो त साईं ॿाहिरियां माण्हू सिंध में कीअं था अचनि, त साईं चयो त असांजे वाड़ हूंदी आहे माल जी वाड़, त चई हमरा हिकिड़ो आयो त चई यार कल्ह तव्हांजे वाड़ में भगड़ जा पेर हुआ, त चई हिन में भगड़ एॾो कोन, मुंहिंजो कुतो भारी आहे। तंहिं करे असां इहे किरदार अदा कंदासीं त इहे मलिक रियाज़, इहे सॼी दुनिया असां जो ॻोठ आहे हाजी मुरीद बिकक ॻोठ जेको गोलीमार नाज़माबाद जे विच में आहे। 1985 में क़ौमी असेंबली जी सीट असां खई आहे, सूबाई असेंबली जी सीट असां खई आहे, हाणे न हींअर असीं कौंसिलर जी सीट कोन था खणूं। तंहिं करे मूंखे ॿुधाइण आयो आहियां, ऐं हिते जेके क़ौमी जा नुमाइंदा आहिनि, जेके सूबाई जा नुमाइंदा आहिनि, बाबा ख़ुदा रा होश करियो, पंहिंजा सभु इख़्तिलाफ़ात ख़तमु कयो। हिन मलिक रियाज़ खे मोह ॾियणो आहे। मलिक रियाज़ का ताक़त न आहे। अवाम हिन मुंहिंजे कोहिस्तान मलिक रियाज़, कोहिस्तान जा माण्हू तमामु शरीफ़ माण्हू आहिनि, कोहिस्तान जा माण्हू अमन पसंद माण्हू आहिनि, लेकिन जॾहिं हुनजे तूं गिची में पवंदे त न को तुंहिंजो इहो बैरिया टाउन रहंदो, न तुंहिंजियूं माड़ियूं रहंदियूं, न तुंहिंजा बंगला रहंदा। असां अॼु मां जस ॾियां थो लखमीर पालारीअ खे ऐं दोस्तनि खे गॾु थिया आहियूं, पर ख़ुदा रा ठीकु आहे, मुलाक़ात में रखो था, प्रेस कलमनि ते रखो था। अगरि आख़िरी जेको मरहलो हमेशह चवंदा न ॻीचीअ में शइ पए थी त पोइ धरतीअ खां मथे, जॾहिं धरतीअ खे असीं माउ चऊं था, जॾहिं धरतीअ खे असीं पूॼूं था, त धरतीअ जे हिकिड़े इंच जी हिफ़ाज़त करण जे साम्हूं हिमत आहे?
तव्हांखे यादि हूंदो ज़ुल्फ़िकार आबाद ख़िलाफ़ शहीद बशीर ख़ान कुरैशी वॾी जदोजहद कई। अॼु ज़ुल्फ़िकार आबाद बंदि थी वियो आहे। बैरिया टाउन के खिलाफ भी जस्कम धरणो 4 कलाक तव्हांजो हाईवे सां बंदि करे उनखे मलिक रियाज़ खे ॿुधायोसीं त असीं धरती जा वारस आहियूं। मां तव्हां दोस्तनि खे कोहिस्तान वारनि खे इहो अर्ज़ु कंदुसि त जस्कम बि अव्हां सां गॾु, इंडिजिनस अलायंस बि अव्हां सां गॾु, सॼी कराची अव्हां सां गॾु ऐं मां पाण कोहिस्तान जो आहियां। मां पाण कोहिस्तान जो आहियां ऐं आज़ादी तौर ते मां कोहिस्तान बचायो कमेटी में तव्हां सां गॾु कम लाइ तयारु आहियां। हिन वक़्तु न को सियासत करणी आहे, न को असांखे को वोट वठणो आहे। असांखे पंहिंजी धरती बचाइणी आहे, असांखे पंहिंजो कोहिस्तान बचाइणो आहे। ख़ुदा रा हिकिड़ो दफ़ो ॿीहर तव्हांखे चवां थो त जीअं लालू खे अॼु तीनाटी चवनि था, उते वाण जा 3 हट हूंदा हुआ, अॼु तीनाटी थी वियो। सुभाणे हे असांजा 2 ॾींहं वेंदा। तंहिं करे ख़ुदा रा महिरबानी कयो। आख़िर में मां घणनि दोस्तनि तकरीर कई आहे, सिर्फ़ु एतिरो चवंदुसि त जंग 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 आहे, मुंहिंजी तोसां जंग आहे। मलिक रियाज़ पली त पेर करे परे ही धरती मुंहिंजो नंग आहे। दुश्मन चाहे केॾो बि डाहे न सघंदो नक्शो किरंदो रहंदो रतो असांजो, चवंदो रहंदो जीए सिंध जीए सिंध जीए सिंध। आख़िर में एतिरो कंदुसि त तव्हां जेको DC चओ था, DC जी का ताक़त न आहे। तव्हांखे यादि हूंदो बैरिया टाउन में मलिक रियाज़ राव अनवार खे पंहिंजो सालार बनायो। ही बि कूड़ा कागर कूड़ा माण्हू तव्हांजे साम्हूं आणींदो, लेकिन न कंहिंखां डिॼणो आहे, कंहिंखां घबराइणो न आहे। आख़िरी में अगरि पीछे खां मथे मामिलो थी वियो त असीं इहो सुपर हाईवे चाहे कलाक थिए, चाहे 10 कलाक थिए, चाहे महीनो थिए, बंदि कंदासीं ऐं मलिक रियाज़ खे तव्हां ॿुधंदासीं।